कराची का ख़बर शेख नालू कराची बार के चूंडुनि लाइ मुक़रर रिटर्निंग ऑफिसर डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नई मेमण के हार्ट अटैक सबब पोलिंग अमल शुरू न थी सघियो। पोलिंग अमल 9 वॻे शुरू थियणो हो। रिटर्निंग ऑफिसर के दिल जो दौरो पवण सबब पोलिंग अमल शुरू न थी सघियो आहे। जेसि ताईं ॿिए कंहिंखे रिटर्निंग ऑफिसर जे मुक़रर जो नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे तेसि ताईं पोलिंग अमल शुरू न थींदो। ज़रियनि जो इहो चवणु आहे। ख़बर शामिल कयूं पिया। कराची बार जे चूंडनि लाइ मुक़रर रिटर्निंग ऑफिसर डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नई मेंबुर के हार्ट अटैक सबब पोलिंग अमल शुरू न थी सघियो आहे। पोलिंग अमल 9 वॻे शुरू थियणो हो। रिटर्निंग ऑफिसर के दिल जो दौरो पवण सबब पोलिंग अमल शुरू न थी सघियो आहे। जेसि ताईं ॿिए कंहिंखे रिटर्निंग ऑफिसर जे मुक़रर जो नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे तेसि ताईं पोलिंग अमल शुरू न थींदो। ज़रियनि जो इहो चवणु आहे। कराची बार जी चूंड लाइ मुक़रर रिटर्निंग ऑफिसर डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नई मेमण के हार्ट अटैक सबब पोलिंग अमल शुरू न थी सघियो आहे। पोलिंग अमल 9 वॻे शुरू थियणो हो। रिटर्निंग ऑफिसर के दिल जो दौरो पवण सबब पोलिंग अमल शुरू न थी सघियो। जेसि ताईं ॿिए कंहिंखे रिटर्निंग ऑफिसर जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे तेसि ताईं पोलिंग अमल शुरू न थींदो। ज़रियनि जो इहो चवणु आहे। वधीक तफ़सील लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बशीर अब्बास। जी बशीर अब्बास, आगाह कजो। जी बिल्कुलु। कराची बार जूं चूंडूं जेके आहिनि अॼु थी रहियूं, जेको मुक़रर रिटर्निंग ऑफिसर आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नई मेमण के दिल जो दौरो पवण सबबु जेको पोलिंग जो अमल आहे उहो शुरू थी सघियो आहे। पोलिंग अमल जेको आहे 9 वॻे खां शुरू थियणो हो। रिटर्निंग ऑफिसर जेको आहे उनखे दिल जो दौरो पियो आहे। उनखां पोइ जेको आहे हीउ जेको वोटिंग वारो अमल हो हिन वक़्त ताईं जेको आहे शुरू न थी सघियो आहे। जॾहिं त ॿुधाए पियो वञे त जेसि ताईं कंहिं ॿिए रिटर्निंग ऑफिसर खे मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे तेसि ताईं हीउ जेको पोलिंग जो अमल आहे उहो शुरू न थी सघंदो। हिन वक़्तु जेको आहे वॾी तादाद में जेको वकील आहिनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करण लाइ पहुतल आहिनि। ॿिन्हिनि धुरनि जा जेके वोटर आहिनि ऐं सपोर्टर आहिनि वॾे तादाद में हिते पहुतल आहिनि कोर्ट में। जॾहिं त हिन वक़्तु जेको पोलिंग जो मां तव्हांखे ॿुधायां अमल जेको आहे उहो हिन वक़्तु ताईं शुरू न थी सघियो आहे। नई जेको नओं रिटर्निंग ऑफिसर आहे उहो मुक़ररु थी सघियो आहे जेको हीउ वोटिंग जो अमल आहे उहो शुरू कराए सघे। जॾहिं त ॿुधाए पियो वञे त जेको नओं रिटर्निंग ऑफिसर आहे उन कोशिशि कई पई वञे त उनजो नोटिफिकेशन जारी कराइजे जीअं हीउ जेको वोटिंग जो अमल आहे उहो शुरू कराए सघिजे। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु कराची बार जूं जेके सालियानी चूंडूं आहिनि उनमें जेको आहे थी रहियूं आहिनि जंहिंमें जेको आहे वकील बिरादरी वॾे जोश ऐं जज़्बो ॾिसण वटि आहे। सदर, नायब सदर, जनरल सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी, खज़ानची ऐं लाइब्रेरियन समेत मुख़्तलिफ़ जेके उहिदा आहिनि उन ते सख़्तु मुक़ाबिला थी रहिया आहिनि। सदर जे उहिदे लाइ आमिर नवाज़ वाइच, GM कोराई, वकार आलम अब्बासी, असदुल्लाह राशिदी ऐं जेको आहे उन में मुक़ाबिलो थी रहियो आहे। नायब सदर जे उहिदे लाइ आमिर शहजाद, इरफान अली, मोहम्मद हारून, मोहम्मद इरफान, नज़ीर शर, सईद अहमद, शेरबानो ऐं बैरिस्टर उज़ैर गौरी जेको आहे मैदान में लथल आहिनि। जॾहिं त वधीक जेको मुक़ाबिलो आहे उहो जनरल सेक्रेटरी सीट ते पिणु ॿुधाए पियो जंहिं लाइ रहमान कोराई आहे, मोहम्मद अरशद शर आहे, इमरान अज़ीज़ आहे, आसिफ कोरेजो आहे, मोहम्मद शाहिद जेको आहे ऐं जॾहिं तारिक काराई ऐं मुमताज़ खान जेको आहे तनूरी मैदान में लथल आहिनि। जॉइंट सेक्रेटरी जे उहिदे लाइ रियाज़ कोराई, लियाकत कबूल, हसीना तबस्सुम, फिदा हुसैन, वसीम नवान ऐं सलमा बीबी, निज़ामुद्दीन चंद उमेदवार आहिनि। खज़ानची जे उहिदे लाइ अब्दुल बासित मुख्तियार, सोडर, काशिफ बलोच, सलमा पंहिंजो जेको आहे मुक़ाबिलो करे रही आहे। लाइब्रेरियन जी सीट ते तव्हांखे ॿुधायां त फ़हीम अली मंगी, इमरान यूनुस अवान, गुलाम इसाक़ चाचड़, हुमेरा फारूकी, फरहाना सिद्दीकी शामिल आहिनि। जॾहिं त उनखां सवाइ मेंबर मैनेजमेंट कमेटी जे 11 सीटुनि लाइ 51 जेको आहे उमेदवार चूंड जे मैदान में आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे मां तव्हांखे ॿुधायो त इलेक्शन वारो जेको मरहलो आहे उन जे लाइ इंतज़ारु कयो पियो त जेको रिटर्निंग ऑफिसर आहे उहो मुक़ररु थिए त जीअं वोटिंग जो अमल शुरू थी सघे।